उॾेरलाल मां ख़बर ॾींदा हलूं त उॾेरलाल स्टेशन में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी रक़म मां कटौती कंदड़ डिवाइस माफ़िया सरगर्म इंतज़ामिया ऐं इलाइक़ाई कलम धणी चंद पैसनि एवज़ ख़ामोश एतिरे क़दर जो हुकूमत तरफ़ां मिसकीननि जे अटे लाइ आयल 2000 बदिरां खेनि 1700 रुपया ॾिना पिया वञनि। ग़रीब मिसकीन बेवा लाचार औरतुनि जी आयल वज़ीफ़े जी रक़म मां गैर क़ानूनी कटौती न रुकजी सघी। हद जी इंतज़ामिया अखियुनि सां गॾु पंहिंजा कन बि बंदि करे छॾिया। मुस्तहक़ औरतूं ठगनि जे टोले ॾाढो बेवस लाचार बणिजी वियूं। ज़रियनि खां मालूम थियो आहे त एजेंटनि जो चवणु आहे त असां मजबूर आहियूं, मथे ताईं रिश्वत ॾियणी पवंदी आहे जंहिं में काफ़ी इख्तियारियूं मुलविस आहिनि। मुस्तहक़ औरतुनि हिकु भेरो ॿीहर डिप्टी कमिश्नर मटियारी, असिस्टेंट कमिश्नर मटियारी अदील अहमद सौ, SSP मटियारी मोहम्मद कलीम मलिक ऐं ॿियनि आला इख्तियारियुनि खां मुतालबो कयो त खुदारा असां मिसकीननि जी आयल वज़ीफ़े मां कटौती कंदड़ ठग टोले ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 031713109060। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।